बंबोवर सां ॻोठ अब्दुलवाद जोखिम मौजूदु आहियूं, जिते जो ثقافتي ॾियारे उन्हनि जे हवाले सां तयारियूं ज़ोर शोर सां जारियूं आहिनि। असां तव्हांजे ॿारनि सां, वालिदेन सां, उस्तादनि सां ॻाल्हाईंदासीं उन जो वधीक छा चवणु आहे। हे गुलनि जहिड़ा मिठड़ा मिठड़ा बालक ज़िंदाबाद, सिंध असांजी आहे सकाफ़त सां रंगीन, साज़ सुरंदो तंबूरो ढोलक ज़िंदाबाद। असीं अवामी आवाज़ खे मुबारक पेश कयूं था जो इन सकाफ़त जे ॾींहंनि ते ही प्रोग्राम रखनि था ऐं इंशाअल्लाह असांखे उमेदु आहे त ही प्रोग्राम हर साल थींदा रहंदा ऐं सिंधी माण्हू इन प्रोग्राम जे ज़रिए पंहिंजी सकाफ़त खे पूरी दुनिया में रोशन कंदा रहंदा। सिंध असांजो वतन आहे, असांखे सिंध सां मोहबत आहे, उन करे असीं सिंधी टोपी ऐं अजरक सां बि मोहबत आहे। दुनिया जे कुंड कुड़छ में सिंधी मौजूदु आहिनि। सिंध जेका सुञाती वञे थी उहा टोपी अजरक कुहाड़ी ऐं कोडर सां सुञाती वञे थी। असां सिंधी क़ौम खे जस ॾियूं था जंहिं हर साल वांगुरु ही ॾियारो मल्हायो था। असां अवामी आवाज़ खे मुबारकबाद ॾियूं था जेको ॿियनि खां हटी करे स्कूलनि में प्रोग्राम ऑर्गेनाइज़ करे रही आहे ऐं उनखां अलावा तारीख़ी माग बंबोर खे बचाइण लाइ ख़ासि किरदारु अदा करे रहियो आहे। ऐं असां ॾिसूं पिया त सिंध में सकाफ़त ॾींहुं जेको ॾींहों ॾींहुं माना सुठे नमूने मल्हायो थो वञे। नंढा ॿार ईद ॾींहुं सेलिब्रेट कनि पिया। वालिदेन जो ऐं उस्तादनि जो मौक़ो ॿुधो, हिननि जो चवणु आहे त असां ईद जे ॾींहं खां वधीक बि जेको सकाफ़त ॾिणो ख़ुशी सां मल्हाईंदा आहियूं। हाणे असां 1 डिसंबर ते पंहिंजी सकाफ़त ऐं पंहिंजी तारीख़ी माग बचाइण लाइ ढाबेजी गाड़ी सिंध जी तारीख़ी माग बंबोर ते अहिड़ी कॾहिं तारीख़ी प्रोग्राम कंदासीं। कैमरामैन